जी बिल्कुल माली साल 2026-27 जी सालियानी बजट अॼु सिंध असेंबली में सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह पेश कंदो। असेंबली जो इजलास आहे उहो 2:30 वॻे रिथियलु आहे, पर बजट जो जेको CM जी जेका स्पीच आहे उहा तक़रीबन 3 सवा 3 वॻे धारे इहा बजट स्पीच थींदी। ज़रीर जो चवणु आहे त बजट में सिंध हुकूमत पारां तक़रीबन 3.5 खरब रुपयनि जी जेका बजट आहे उहा पेश कई वेंदी। उन ई बजट खां अॻु में सिंध काबीना जो इजलास हिन वक़्तु हलंदड़ आहे, जंहिंमें जेका बजट जी मंज़ूरी वरिती वेंदी। असीं हिन वक़्तु सिंध असेंबली में मौजूद आहियूं, मूंसां गॾु मौजूद आहे मुंहिंजो सीनियर साथी रिपोर्टर शाहिद मीरानी। शाहिद मीरानी, इहो ॿुधायो ही जेका बजट आहे इन ई बजट में सिंध हुकूमत पारां सिंध जे सरकारी मुलाज़िमनि जे लाइ ख़ासि तौर ते कहिड़ो पैकेज आहे ऐं सिंध वासियुनि जे लाइ कहिड़ी ख़ुशख़बरी आहे हिन बजट माली साल 2026-27 जेका बजट पेश थी रही आहे? हीअ माली साल 2026-27 जेका बजट पेश थिए पई, इन बजट में हिकु पासे जेके नवां तरक़ियाती मनसूबा आहिनि उहे मुकमल तौर ते हिन बजट मां आउट थियल आहिनि ऐं ॿियो सरकारी मुलाज़िमनि ऐं ख़ासि तौर ते जेके पेंशनर आहिनि उन्हनि जे लाइ का सुठी ख़बर कोन आहे, छो त 7 खां 10% ताईं पघारुनि ऐं पेंशन में मजमूई तौर ते वाध जी जेका आहे उहा तजवीज़ नाणे खाते पारां ॾिनी वई आहे। नाणे खाते जेका तजवीज़ ॾिनी आहे उनमें इहो चयो वियो आहे त रुगो 7% ताईं मुलाज़िमनि जूं पघारूं ऐं पेंशन जेका आहे उहा उनखां बि घटि जेकी आहे उन्हनि में वाध कई वञे। जॾहिं त सिंध काबीना जा जेके मेंबर आहिनि उन्हनि तरफ़ां जेका तजवीज़ रखी वई आहे उनमें इहो चयो वियो आहे त 7 खां 10% ताईं पघारुनि ऐं पेंशन में जेको आहे उहो वाध कई वञे। इन हवाले सां तव्हांखे ॿुधायां त अॼु जेका बजट पेश थींदी उहा बजट मजमूई तौर ते 35 खरब 50 अरब रुपयनि जे लॻभॻि जेका आहे उहा पेश कई वेंदी। उन बजट में मुकमल तौर ते जेके नवां तरक़ियाती मनसूबा आहिनि सूबाई ऐं ज़िले सतह जा जेके आहिनि उहे मुकमल तौर ते क़ाइमु थियल आहिनि ऐं जेके हलंदड़ जेके तरक़ियाती मनसूबा आहिनि रुगो हुननि जे लाइ सिंध हुकूमत पारां रक़म जेका आहे उहा रखी वई आहे। नए माली साल में 2560 अरब रुपयनि खां वधीक गैर तरक़ियाती जेका बजट आहे उहा मुख़्तस कई वेंदी ऐं 400 अरब रुपया सूबाई ऐं ज़िले तरक़ियाती हलंदड़ जेका मनसूबा आहिनि उन्हनि ते मजमूई तौर ते इहा रक़म ख़र्च थींदी, जंहिंमां 385 अरब रुपया जेके आहिनि उहे सूबाई जेके तरक़ियाती रिथाऊं हलंदड़ आहिनि उन्हनि ते ख़र्च थींदा ऐं रुगो 15 अरब रुपया जेके आहिनि उहे ज़िले तरक़ियाती मनसूबनि लाइ रखिया विया आहिनि। जेके गुज़िरियल साल जेको हुयो 2025-26 हुन में ज़िले तरक़ियाती मनसूबा जेके हुआ उन्हनि ते 55 अरब रुपया रखिया विया हुआ, पर उन्हनि में 40 अरब रुपयनि जो कट हणण खां पोइ 15 अरब रुपयनि ताईं उन्हनि खे जेको आहे आंदो वियो आहे। जॾहिं त जेका सूबाई तरक़ियाती स्कीमूं आहियूं उहे गुज़िरियल साल 520 अरब रुपया हुयूं, जेके हिन साल उन्हनि में वॾो कट हणी जेको आहे उहो 1 खरब रुपयनि खां वधीक उन में कट हणियो वियो आहे ऐं 385 अरब रुपया उहे रखण जी तजवीज़ जेका आहे उहा शामिलु कई वई आहे। अहिड़ी तरह ॿियो तव्हांखे ॿुधायां त मजमूई तौर ते गुज़िरियल माली साल जी भेट में 298 अरब रुपया जेके आहिनि उहे तरक़ियाती बजट में उन्हनि जो कट लॻायो वियो आहे ऐं सिंध हुकूमत पारां वफ़ाक़ खां 64 अरब रुपयनि जी तरक़ियाती ग्रांट मिलण जो बि जेको आहे उहो काथो लॻायो वियो आहे। पर इहो ईंदड़ वक़्तनि में ॾिसबो त वफ़ाक़ खां जेका सिंध हुकूमत पारां इहा उमेदु लॻाई वई आहे त उहा 64 अरब रुपया सिंध खे तरक़ियाती स्कीमनि जे हवाले सां ॾींदा, त उन्हनि मां वफ़ाक़ हिननि खे ॾिए केतिरो थो। त इन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधायां त ज़रायत खाते जूं जेके हलंदड़ स्कीमूं आहिनि उन्हनि जे लाइ नई बजट में 4.9 अरब रुपया, सिहत खाते जी तरक़ियाती बजट लाइ 38.9 अरब रुपया मुख़्तस करण जी तजवीज़ आहे ऐं तालीम खाते जूं स्कीमूं जेके आहिनि उन्हनि जे लाइ 50 अरब रुपयनि खां वधीक रक़म जेका उहा रखी वेंदी ऐं इन में मकानी इदारनि वारे खाते जूं जेके हलंदड़ स्कीमूं आहिनि उन्हनि में सभ खां वॾी याने ॿिया समूरा जेके 40 खां वधीक सरकारी खाता आहिनि उन्हनि में सभिनी खां वधीक जेके तरक़ियाती हलंदड़ स्कीमूं आहिनि जेके उन्हनि में रक़म रखी वई आहे उहा रक़म 100 अरब रुपयनि खां बि जेको आहे उहो वधीक आहे। अहिड़ी तरह मुलाज़िमनि जी जेका घटि में घटि पघार आहे उहा 37,000 रुपयनि खां वधाए 44,000 रुपयनि ताईं करण जी बि तजवीज़ जेका आहे उहा शामिलु कई वई आहे, जेका हाणे सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि जेको सिंध काबीना जो इजलास थिए पियो, उन इजलास में मुलाज़िमनि जे घटि में घटि उजूरे जे हवाले सां बि अहम फ़ैसिला कया वेंदा। जेके मुलाज़िमनि जूं उमेदूं आहिनि, नाज़रीन तव्हांखे ॿुधायूं त हीअ जेका माली साल 2026-27 जी जेका बजट आहे उन में सभ खां वधीक जेको आहे सो हिकु जेके घटि उजरत वारा जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि जी उमेदूं आहिनि, उनजी वधि में वधि केतिरी उजरत मुक़ररु कई वेंदी ऐं ॿियो जेके सरकारी मुलाज़िम आहिनि उहे जेके हिन बजट जे आसिरे ते हूंदा आहिनि, इंतज़ार में हूंदा आहिनि, त उहे अॼु उन्हनि जे लाइ सिंध हुकूमत पारां कहिड़ा जेका हिकु भेरो ॿीहर ॿुधाइजो, शायदि तव्हां ॿुधायो पिए त 7 खां 10% ताईं इज़ाफ़ो थी सघे थो, त पेंशनर जे लाइ घणी इज़ाफ़ो थियण जा इम्कान आहिनि, घटि में घटि उजरत जेका केतिरी मुक़ररु कई वेंदी ऐं ॿियो को नओं टैक्स बि लागू कयो वेंदो हिन बजट में? हीअ नई जेका बजट अचे पई इन बजट में को बि नओं टैक्स जेको आहे उहो
लागू न कयो वेंदो। टैक्स जेको आहे उहो नए टैक्स खां आवाम खे रिलीफ ज़रूरु ॾिनो वियो आहे। पर सरकारी मुलाज़िमनि जे पघारुनि ऐं पेंशन जे हवाले सां जेका तव्हां ॻाल्हि कई आहे त सरकारी मुलाज़िमनि जूं जेके पघारूं आहिनि उन बाबति जेके सिंध काबीना में हिन वक़्तु इजलास हले पियो, उते जेके अंदरि असांजा सोर्सिस जेके असांखे ॿुधाइनि पिया त उते बि इहो इन मुंझारे में गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां वठी सिंध हुकूमत ख़ासि तौर ते मुंझारे में आहे, छो त वफ़ाक़ जी जॾहिं बि बजट पेश थींदी आहे त उनमें वफ़ाक़ जी जॾहिं पघारुनि ऐं पेंशन में वाध करे थी त उनखां कुझु हिसो वधीक जेको आहे उहो सिंध हुकूमत रिलीफ ॾींदी आहे उन्हनि खे सरकारी मुलाज़िमनि खे। पर हिन भेरे कुझु जेके आहिनि उहो उबतड़ आहे कुझु शइ, छो त सिंध हुकूमत हिन भेरे 7 खां 8% ताईं पघारुनि में वाध करे सघे थी। पर हुकूमत वटि जेके तजवीज़ूं आहिनि उहे इहे आहिनि त 7 खां 10% ताईं मुलाज़िमनि जी पघारुनि में वाध कई वञे। मज़दूर तबिके जी जेका घटि में घटि उजरत जेकी हिन वक़्तु 37,000 ताईं मुक़ररु थियल आहे, उन में वाध जे हवाले सां बि सिंध काबीना जे मेंबरनि तरफ़ां ऐं सिंध हुकूमत जे ॿियनि जेके लाॻापियल अख़्तियार उन्हनि तरफ़ां इहा तजवीज़ ॾिनी वई आहे त उहा घटि में घटि उजरत 44,000 रुपया मुक़ररु कई वञे, जेको मामिलो सिंध काबीना जो हलंदड़ जेको इजलास आहे उन में गौर हेठि बि आंदो वेंदो, जंहिंखां पोइ काबीना उनजी हतमी मंज़ूरी ॾेई सघे थी। शायदि वैसे थींदो ईअं आहे त जॾहिं बजट पेश थींदी आहे त पोइ जेके अपोज़िशन आहे उहा हुन बजट ते सख़्तु रद्दमल ज़ाहिर थींदी आहे। गुज़िरियल साल तव्हां ॾिठो त तमामु घणो जेका बजट स्पीचिस जी जेके कापियूं हुयूं उहे फाड़ी वियूं ऐं अपोज़िशन पारां सख़्तु रद्दमल ॾिनो वियो। अॼु जेका आहे सो अपोज़िशन जे हिन बजट इजलास में शिरकत ऐं उन बजट जे दौरान पुरअमन रहण या वरी एहतजाज करण जे हवाले सां कहिड़ा इतला आहिनि तव्हां वटि? हीअ कल्ह अॼु जीअं सिंध असेंबली जो इजलास रथियल हुयो त इन खां अॻु कल्ह जेके समूरियूं सियासी जमायतूं आहिनि पीपल्स पार्टी समेत उन्हनि तरफ़ां पंहिंजी पार्टियुनि जो जेको आहे उहो इजलास बि कयो वियो, जंहिंमें उन्हनि जा जेके असेंबली में मौजूदु मेंबर आहिनि उहे बि उन्हनि जे इजलासनि में जेके आहिनि उहे शरीक हुआ। उन्हनि हिकमती अमली अॻुवाटी तइ करे छॾी आहे। पर ॻाल्हि इहा सम्झ नथी अचे त जेके तजवीज़ूं बजट जे हवाले सां अचनि पियूं उहे के सुठियूं कोन्हनि। जीअं तव्हांखे मां ॿुधायो त तरक़ियाती मनसूबा जेके नवां आहिनि उहे मुकमल तौर ते बजट खां जेके आहिनि उहे आउट थियल आहिनि, पर इहे ख़बरूं बि 2-3 ॾींहंनि खां वठी मीडिया में हलनि पियूं, पर इन ते को अपोज़िशन जो हिन महिल ताईं रद्दमल को ज़ाहिर कोन्ह थियो आहे। बाक़ी हाणे इहो ॾिसबो त सिंध असेंबली जो जॾहिं इजलास शुरू थिए थो त हुन महिल अपोज़िशन जो जेको आहे उहो रद्दमल कहिड़ो हुजे थो। जी तव्हां ॿुधो त हिन वक़्तु ताईं जेके सिंध हुकूमत जो जेको सिंध काबीना जो इजलास आहे उन में जेका बजट पेश थियण जे हवाले सां जेके ज़रियनि जो चवणु आहे ऐं जेका नाणे खाते पारां सिफ़ारिशूं मानियूं आहिनि उहो असांजो सीनियर रिपोर्टर शाहिद मीरानी ॿुधाए रहियो त तक़रीबन 35 खरब रुपयनि जी बजट अॼु मंझंदि जो जेको 3 वॻे दारे सिंध जो वॾो सिंध मुराद अली शाह पेश कंदो। उन ई बजट खां अॻु में सिंध काबीना जो इजलास आहे ऐं अॼोके इजलास में अपोज़िशन छा हिकमत अमली उहो हिन वक़्तु ताईं वाज़े न थी सघियो आहे त कुझु देरि में सिंध असेंबली जो इजलास शुरू थींदो ऐं सिंध जे माण्हुनि जूं जेके बजट सां लाॻापियल उमीदूं आहिनि उहे कुझु देरि में मंज़र आम ते अची वेंदियूं। जी।